सिजावल वेझो प्राइमरी स्कूल की इमारत ज़बून हाल थी वई। कंहिं बि वक़्तु स्कूल की इमारत किरण के ख़ौफ़ खां मासूम ॿारड़ा क्लासनि बदिरां खुलियल आसमान हेठि ग्राउंड के फर्श ते तालीम पिराए रहिया आहिनि। SS न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासखेली मूजिब सिजावल मीरपुर बठोरो रोड ते टेमाणी जे लॻ ॻोठ अब्दुल रशीद माछी जे प्राइमरी स्कूल की इमारत जो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मरम्मती कम न थियण करे इमारत ज़बून हाल बणिजी वई आहे। स्कूल में फर्नीचर ऐं ॿियनि सहूलियतुनि जी पिणु खोट आहे। इमारत ज़बून हाल थियण करे कंहिं बि वक़्तु किरी पवण सबबि स्कूल जा उस्ताद 70 खां मथे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे स्कूल जे ग्राउंड ते खुलियल आसमान हेठि पढ़ाए रहिया आहिनि। उन सिलसिले में उस्तादनि ऐं ॻोठाणनि जो चवणु आहे त तालीम खाते सिजावल जे अमलदारनि खे इतलाह ॾिनो आहे, पर इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।